बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ए तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तों कीअं आहियो? उमेद त ठीक ठाक हूंदा। दोस्तों हाणे मुंहिंजी तबियत काफ़ी सारी ठीक थी आहे ऐं दोस्तों काफ़ी ॾींहं थी विया आहिनि मां पंहिंजे चैनल ते को बि वीडियो अपलोड न आहियां करे सघियो, छो जो तव्हांखे मां पहिरियां ॿुधायो त मुंहिंजी तबियत ठीक न हुई, इन करे ऐं कुझु वक़्त ताईं मां मिस्टेकनि जा वीडिया बि जेको अपलोड न आहिनि कया। इंशाअल्लाह उहे बि हाणे मां जल्दी अपलोड कंदुसि। ऐं अॼु मां तव्हांखे हिकु जेको तारीख़ी हिकिड़ो वाक़ियो आहे फ़क़ीर जो, जेको मुंहिंजी ज़हन में हुयो, मां सोचां थो त उहो मां अॼु तव्हां सां शेयर कयां। दोस्तों हिकु तारीख़ी वाक़ियो अचे थो किताबनि में त हिकु सुल्तनत में हिकु बादशाह हुयो जेको घणो वक़्तु बीमार रहंदो हो। हुनजी तबियत ठीक न रहंदी हुई। हुन काफ़ी सारे हंधनि तां इलाज कराए पर हुनजी तबियत ॾींहों ॾींहुं बिगड़ंदी वई ऐं हुनखे इहा पक थी वई त मुंहिंजी तबियत हाणे सुधरण जहिड़ी न आहे ऐं हिकु न हिकु ॾींहुं मूंखे इहा बीमारी ज़रूरु मारींदी। पोइ हुन बादशाह छा कयो जो पंहिंजे वज़ीर खे चयईं, पंहिंजे वज़ीर खे वसियत कयईं कि जॾहिं मां मरां त मुंहिंजे मरण खां पोइ हीअ जेका मुंहिंजी मिल्कियत आहे, जेका मुंहिंजी बादशाही आहे, उहा अहिड़े माण्हूअ खे ॾिजो जेको माण्हू हिकु राति मुंहिंजी क़बर में सुम्हे। जेको शख़्स हिकु राति मुंहिंजी क़बर में सुम्हे, हीअ मिल्कियत उन शख़्स खे ॾिजो। हलंदे हलंदे दोस्तों वक़्तु गुज़रंदो वियो, बादशाह जी हालति ख़राबु थींदी वई। आख़िर हिकु ॾींहुं उहो बादशाह फ़ौत थी वियो ऐं बादशाह जो हुन वसियत मुताबिक़ वज़ीर छा कयो जो ऐलान कयईं त जेको बि शख़्स हिकु राति बादशाह जी क़बर में सुम्हंदो, सिर्फ़ु हिकु राति, बादशाह जी साम्हूं जी मिल्कियत ऐं बादशाह जी जेका बादशाही आहे उहा उन शख़्स खे ॾिनी वेंदी। ऐं दोस्तों उन ई मुल्क में सुल्तनत में हिकु फ़क़ीर रहंदो हो जंहिं वटि कुझु बि कोन हुयो सवाइ हिकु गॾह जंहिं गॾह ते हू पिनंदो हो। दोस्तों जॾहिं इहा ख़बर उन फ़क़ीर ताईं पहुती त उन फ़क़ीर सोचियो त पूरी ज़िंदगी मुंहिंजी धिकनि थाॿनि रुलण फिरण ऐं पिनण में गुज़री वई। हीउ सुठो मौक़ो मूंखे मिलियो आहे त हिकु राति जी त ॻाल्हि आहे, हिकु राति में छा आहे सुम्ही पवंदुसि ऐं पूरी बादशाही मूंखे मिली पवंदी ऐं मुंहिंजी पूरी बक़ाया ज़िंदगी जेका तमामु सुठी ऐं सुख सां गुज़रंदी। पोइ उन फ़क़ीर छा कयो जो बादशाह जी क़बर में वञी सुतो। जीअं ई दोस्तों जो फ़क़ीर क़बर में सुतो त मुनकर नकीर पहुची विया ऐं फ़क़ीर खे उछारियऊं ऐं फ़क़ीर खे चयूं त पंहिंजो हिसाबु किताबु ॾे। त फ़क़ीर चयो छाजो हिसाबु किताबु ॾियां? न मां MNA हुयुसि, न मां MP हुयुसि, न मां मिनिस्टर हुयुसि, न मां सरदार हुयुसि, न भोतार हुयुसि, न मां को वॾो बादशाह हुयुसि, मां छाजो हिसाबु किताबु ॾियां? त उन खां पोइ मुनकर नकीर उन फ़क़ीर जो अहमालनामो खोलियो ऐं फ़क़ीर खां पुछा कयईं त तुंहिंजो हिकु गॾह आहे, उन गॾह खे फलाणे ॾींहुं तो बुख ॾिनी हुई? त फ़क़ीर चयो हाओ। त उन खां पोइ ऐलान थियो त फ़क़ीर खे 200 कोड़ा हया वञनि। फ़क़ीर खे 200 कोड़ा हया विया। अधु राति गुज़री वई 200 कोड़नि में ई। वरी अहमालनामे में मुनकर नकीर फ़क़ीर खे पढ़ी ॿुधायो त फलाणे ॾींहुं तो उन साॻिए गॾह ते उन गॾह जी औकात खां वधीक तो भार रखियो हो? त फ़क़ीर चयो हा। वरी ऐलान थियो त फ़क़ीर खे 200 कोड़ा हया वञनि। ईअं ई फ़क़ीर खे कोड़ा हणंदे हणंदे सुबुह थी वियो, सिॼु उभिरी वियो। उन खां पोइ ॻोठाणा बादशाह जो लाश खणी आया। चयूं हाणे बादशाह जी क़बर खोटियूं। त जीअं उहो फ़क़ीर उन क़बर मां निकिरे, यानी असांजो नओं बादशाह निकिरे, त असां समूरी मिल्कियत बादशाह जी उन खे ॾियूं। जीअं ई क़बर खोटी वई त उन क़बर मां फ़क़ीर ईअं भॼी निकितो जीअं बंदूक जी गोली। ॻोठाणा भॻा, उन फ़क़ीर खे वापसि पकिड़े आया। त फ़क़ीर खे चयूं तोखे असीं मिल्कियत था ॾियूं, बादशाह जी पूरी बादशाही था ॾियूं, तूं भॼी छो थो? उन ते फ़क़ीर चयो मूंखे न मिल्कियत थी खपे, न मूंखे बादशाही थी खपे, न कोई को मूंखे उहिदो थो खपे। पूरी राति मां हिकु गॾह जो बि हिसाबु किताबु न ॾेई सघियुसि त मां हेॾी मिल्कियतनि अहिड़े बादशाहनि जो हिसाबु किताबु कीअं ॾेई सघंदुसि। त दोस्तों इहो हिकु असांजे लाइ सबक़ु हुयो, असांजे लाइ बहितरीनु मिसाल हुयो ऐं इहो वाक़ियो असां सां असांजी हिन ज़िंदगीअ में बि थियो सघे थो। असांजे इर्द गिर्द जेके शयूं आहिनि
जिन जा हक़ आहिनि, जेके असां सां वाबस्ता आहिनि, उन्हनि जो बि असां खां पुछाणो ज़रूरु थींदो। दोस्तो, असां कोशिशि कयूं त जंहिं बि शइ जा असां ते हक़ आहिनि, असां उन्हनि खे उहे हक़ पूरा करे ॾियूं। इंसानु कोशिशि कंदो आहे, कोशिशि मां ग़लती थींदी आहे, ग़लतीअ मां सबक़ु मिलंदो आहे, सबक़ मां तजुर्बो हासिलु थींदो आहे, ऐं तजुर्बो ई कामयाबीअ जो ॿियो नालो आहे। दोस्तो, वीडियो सुठो लॻे त वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, ऐं मुंहिंजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे दॿाए छॾींदा, त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहे। त दोस्तो, हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।